अस्सलाम वालेकुम। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हल खल्क काॾे हली वई। मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस सीज़न 2 में मां आहियां अवांजो उहो ई साॻियो ई घिसियल पिटियल मेज़बान सोराब सूमरो। पर असां वटि जेके महिमान ईंदा आहिनि उहे माशाअल्लाह अहिड़ा महिमान ईंदा आहिनि जेके तव्हां ॾिसी हैरान थी वेंदा, अरे हे किथे हुयो, हे कॾहिं खणी आया आहिनि हिनखे। अक्सर माण्हुनि जा इहे तासुरात हूंदा आहिनि ॾिसी करे असांजे शो में जेके महिमान ईंदा आहिनि। अॼु असां वटि बि कुझु अहिड़ा ई महिमान आहिनि लाफ्टर हाउस में जंहिंसां ॻाल्हि ॿोल थींदी, कचहरी थींदी। त सभ खां पहिरियां जंहिं सिंगर खे मां घुराईंदुसि, नंढे हूंदे खां वठी उहो ॻाईंदो अचे थो, माशाअल्लाह तमामु बहितरीनु लाइव कॉन्सर्ट बि तमामु घणा उन कया, पर विच में काॾे गुम थी वियो। असां वॾी पूरी जदोजहद करे कोशिशि करे कराची में ॻोल्हे ऐलान करायासीं, पंफलेट छपरायासीं, बाबा हीउ माण्हू किथे आहे, ॻोल्हे ॾियो असांखे। आख़िर असांखे हू मिली वियो ऐं अॼु असां वटि लाफ्टर हाउस सीज़न 2 में पहिरियों गेस्ट जेको आहे उहो आहे आसिफ़ सियाल। ही आहे आसिफ़ सियाल जे तमामु बहितरीनु सॉन्ग ॻाया, तव्हां उन्हनि खे ॾिठो ॿुधो पसंदि कयो ऐं तमामु बहितरीनु असांजो सूफ़ी सिंगर बि जंहिंखे चई सघूं था, असांजो सूफ़ी सिंगर आहे आसिफ़ सियाल। ऐं तमामु बहितरीनु पॉप सिंगर बि माज़ी में हुयो मुंहिंजे ख़्याल में, हाणे बि चई सघूं था, हे पॉप सिंगर आहे। हिकिड़ा वरी पापी सिंगर हूंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे लॻंदो आहे वॾो पापी आहे बाबा आहे, पर ही सूफ़ी पॉप ॻाईंदा आहिनि। आसिफ़ सियाल असांजा तमामु बहितरीनु सिंगर आहिनि। ऐं हाणे वरी जंहिं ॿी गेस्ट खे मां घुराईंदुसि उन्हनि जो वरी तालुक़ु न्यूज़ सां आहे। ऐं न्यूज़ जीअं त तव्हांखे ख़बर आहे असां वटि तमामु अहम आहे। ऐं मां हाणे 2-3 ॾींहं अॻु में हिकिड़ी न्यूज़ ॾिठी, उन में हिकिड़ो रिपोर्टर ॿुधाए थो एंकर पर्सन खे त जी साईं जेको हिते फायरिंग थी आहे उते मुंहिंजी पाण फोतीअ सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हुन पाण ॿुधायो मूं ते सिधी फायरिंग थी आहे। सो कॾहिं कॾहिं अहिड़ा बि मसइला थी वेंदा आहिनि न्यूज़ में। बहरहाल जेका अॼु असां वटि न्यूज़ एंकर आहे ॾाढी सुठी, उहा रिपोर्टर बि रही चुकी आहे ऐं न्यूज़ एंकर बि रही चुकी आहे, ख़ासि करे धरती टीवी ते। अवांजी भरपूर ताड़ियुनि में सीरत आसिया बलोच। सीरत आसिया बलोच अची वई आहे असां वटि ऐं माण्हुनि ईअं सम्झो शायदि 2 छोकिरियूं थियूं अचनि, सीरत बि आहे आसिया बि आहे, पर तव्हांजो हिकिड़ो ई नालो आहे, इहो ॾाढो सुठो नालो आहे। ऐं हाणे जेका वरी असां 3 गेस्ट आहे उनजो तालुक़ु वरी मेकअप सां आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मूंखे वरी मेकअप जी वधीक ज़रूरत पवंदी आहे ऐं मेकअप करे करे ई मुंहिंजो इहो मोहकारो थी वियो आहे, असली रंग निकिरी आयो आहे। पर हूअ ॾाढी सुठी ब्यूटिशियन आहे। ऐं कुझु ॾींहं अॻु तव्हां क्लिप बि ॾिठी हूंदी हिकिड़ी, त बंदि कयो ही ब्यूटी पार्लर बंदि कयो। इन ब्यूटी पार्लर जे चकर में केतिरा ई माण्हू धकिजी विया आहिनि बाक़ाइदे। यानी राति जो कुंवार हिकिड़ी वठी ईंदा आहिनि, ॿिए ॾींहुं ख़बर पवंदी आहे उहा कुंवार जी चाची हूंदी आहे। सो माण्हू परेशान थी वेंदा आहिनि त यार हीअ छा आहे, असां पैसा पूरा भरिया आहिनि, असांखे सामान पूरो खपे। पर ईअं अहिड़ी का ॻाल्हि न आहे। असां जेका ब्यूटिशियन आहे ॾाढी सीनियर ब्यूटिशियन आहे, जेका पाण सेखारींदी बि आहे त ब्यूटी खे कीअं ख़ूबसूरत वधाइक बणाइजे। अवांजी भरपूर ताड़ियुनि में उज़मा ख़ान। जी हा, अञा चौथी गेस्ट बि आहे असां वटि, ताड़ियूं वॼायो त ॿुधायांव पोइ। हे एहसास मेरू मुंहिंजा शिकार इंसान। चौथी गेस्ट जेका असां वटि आहे उहा ॾाढी सुठी एजुकेशनिस्ट बि आहे, यानी तालीम सां बि उनजो वास्तो आहे ऐं सोशल वर्कर बि आहे ॾाढी सुठी। त अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे युसरा आखूंद। युसरा आखूंद अची चुकी आहे। ये सब सवाल पांचे पासे कई बाकी ये पापी असांजे पासे। मां बि तुंहिंजे पासे ई आयो आहियां, दुनिया जा आख़िरी नेस्ती इंसान। त युसरा असां वटि अचे नंढड़ो तव्हांजो भाउ? जी न, मुंहिंजो पुटु आहे। माशाल्लाह तव्हांजो पुटु आहे। असां वटि त अक्सर छोकिरियूं चवंदियूं न न ही मुंहिंजो नंढो भाउ आहे।
अक्सर असां ॾिठो आहे बाक़ाइदे उन्हनि जी वालदा उन्हनि सां गॾु हूंदी आहे, चवंदी न त मुंहिंजी वॾी भेण आई आहे पर तव्हां ॿुधाए छॾियो त मुंहिंजो पुटु आहे मूंसां गॾु। बिल्कुलु तव्हांजे जेके रिश्ता आहिनि न उहे तव्हांखे लिकाइण न घुरिजनि बल्कि ॿुधाइण घुरिजनि ऐं इहे तव्हांजा रिश्ता ॾाढी तव्हांजे अंदरि हिमत पैदा कंदा आहिनि। माशाल्लाह, माना तव्हां असां ईअं चऊं त तव्हां ट्रेकर गॾु खणी था घुमायो पाण। ॾाढो सुठो ऐं सिक्योरिटी बि आहे हिकिड़ी। जी बिल्कुलु, मुंहिंजो पुटु पाण सां गॾु आहे। पुटु पाण सां गॾु आहे। माशाल्लाह, ॾाढो सुठो। नालो छा आहे नंढे जो? अशास। अशास जी। एॾो ॾुखियो नालो रखण जी कहिड़ी ज़रूरत हुई? इन जो ॾुखियो नालो इन करे मूं रखियो जो हिकिड़ो त मूंखे मीनिंग अहिड़ी ॻोल्हणी हुई पाणे न मिली त मीनिंग न मिली। हाणे मीनिंग नालो ठाहियो अथऊं। मीनिंग मूंखे खपी पे त ॾाढो फर्मा बरतार ॿार हुजे मुंहिंजो। अच्छा अच्छा। त उहो ॻोल्हींदे न त मूं चयो इस्लामिक बि हुजे। पोइ जॾहिं मां नाला सर्च कंदी रहियसि त उन में अशाज़ नालो मूंखे वणियो ऐं इन जी मीनिंग आहे ओबीडियंट ऐं प्रॉस्पीरियस ऐं उन सां गॾु असांजो इस्लामिक नेम इहो इन हिसाब में आहे जो असांजे हिकिड़े असहाबी जो नालो अशाज़ हुयो। त मुंहिंजा जेके क्राइटेरिया हो न उहो इन नाले ते मीट करे वियो। माशाल्लाह, वॾी रिसर्च कई आहे तव्हां त नाले ते बाक़ाइदे। तव्हांखे ख़बर आहे नाले जो वॾो असरु हूंदो आहे इंसान जी पर्सनैलिटी ते। मुंहिंजो नालो आहे सोराब, माना सोराब माना वॾो बहादुर ऐं मां ठुक टिजणो आहे। ये सही थी चयो ख़बर अथई छो? छो? अम्मा मुंहिंजो नालो शाहरुख खान रखियो अथई। शाहरुख लॻायो शाहरुख लॻे थो, शाहरुख बीमारीअ खां पोइ। उज़मा ख़ान असां सां गॾु आहे माशाल्लाह। तव्हां पाण ब्यूटिशियन आहियो ऐं मेकअप तव्हां न करे आहियो आहियो, बचत कयो पैसनि जी। मेकअप जी ज़रूरत एतिरी मूंखे लॻे थो मूंखे आहे न आहे। हा न बिल्कुलु मेकअप जी इन जे ज़रूरत लाइ माना मेकअप जी जेके ज़रूरत हूंदी आहे उन्हनि खे मेकअप कंदी आहे। हा जेके ज़रूरत हुजे बिल्कुलु हुनखे कंदा। अच्छा, महिनत ॾाढी लॻंदी आहे ॿुधो आहे। रेगमाल लॻंदो आहे, पहिरियां लापी भरजंदी आहे। न इहा ॻाल्हि न आहे, रेगमाल वग़ैरह कुझु न लॻंदो आहे। अच्छा अच्छा। बाक़ी जेका नेचुरल ब्यूटी आहे हुनखे असां हुनखे मज़ीद हुनखे ख़ूबसूरत कंदा आहियूं। नेचुरल ब्यूटी ॾाढी सुठी आहे तव्हांजी माशाल्लाह। हूअं बि छोकिरियूं त मेकअप कंदियूं न आहिनि। हा छोकिरियुनि खे ज़रूरत ई न हूंदी आहे, मर्दनि खे ज़रूरत। हाणे असां वटि बि जेके आयूं आहिनि छोकिरियूं उन्हनि जो मेकअप बि न आहे थियल। न अॼुकल्ह मर्दनि खे ज़रूरत आहे, छोकिरियुनि खे ज़रूरत, छोकिरियुनि खे न आहे न। मूंखे त वॾी ज़रूरत पवंदी आहे। जी जी। असांजो एमएच गौरी साहिबु आहे मेकअप आर्टिस्ट, उन वटि जॾहिं बि मां कुर्सीअ ते वेंदो आहियां उहो चवंदो आहे यार तूं ईंदो आहे मां मुश्किल में पइजी वेंदो आहियां, हाणे हिन चेहरे खे मां कयां छा। सीरत आसिया असां वटि मौजूदु आहे माशाल्लाह। तव्हांजा ॿ नाला इहे कीअं रखिया या अम्मी अबू मिली करे रखिया? अबू चवंदो हूंदो सीरत रखो, अम्मी चवंदी आसिया रखो, तव्हां ॿई रखी छॾिया? अबू चयो आसिया रखो, अम्मी जो सीरत, पोइ वरी कठा रखी छॾनि सीरत। तव्हां ॿई नाला रखी छॾिया? माशाल्लाह, ॾाढो सुठो। तव्हां धरती टीवी ताईं स्टार्ट आहे न्यूज़ एंकर? जी हाँ, धरती टीवी जी मुंहिंजी शुरूआति सक्कर खां थी। अच्छा रिपोर्टर हुयो पहिरियां? रिपोर्टिंग कंदी हुयसि, उन खां पोइ मां मूव थी वियो कराची ऐं न्यूज़ कास्टिंग धरती टीवी में ई स्टार्ट कई। एज़ अ न्यूज़ कास्टर तव्हां धरती टीवी ताईं स्टार्ट वरितो? जी हाँ माशा, माना हिननि जे लाइ चई सघूं था त धरती टीवी जी शुद्ध दरियाफ़्त आहे बिल्कुलु सीरत आसिया। ऐं हाणे वरी असां सां आसिफ़ सियाल गॾु आहे। आसिफ़ सियाल खां जेकॾहिं मां ॻाल्हाइण वेहंदुसि जो असांजो पुराणो दोस्त आहे, जेल जो साथी बि रहियो आहे असां। ऐं जेल जो साथी इन करे चवां थो हिकिड़े चैनल ते हूंदा हुआसीं गॾु, हुते वरी थोरो रिस्ट्रिक्शन हूंदियूं त ॿिए चैनल ते ख़बरदार जो कमु कयो था। हिन जे करे मूं चयो त जेल जो साथी आहे असांजो। हाणे आज़ादु आहियो? हाणे आज़ादु आहियो। आज़ादु अहिड़ा थियो जो ईअं घुम ई थी वियो सफ़ा स्क्रीन तां, छो? बस कुझु लाइफ में ॿिया बि गोल्स हुया। सो ज़रूरत ज़माने में मोहब्बत के सिवा। हा बिल्कुलु। सो पर इहो आहे की स्क्रीन तां ज़रूरु गुम थियमि पर प्रैक्टिस सां म्यूज़िक खां इन खां परे न थियमि। ऑफ द कैमरा इन शइ खे कंटिन्यू कंदो आहियां। ऑफ द कैमरा माना रोडनि रस्तनि ते बि ॻाईंदा हुआ? हा बिल्कुलु। माना ॻाइण न छॾियो पोइ बि? न छॾियो करे, राग खे पोइ बि कंटिन्यू रखियो था। हा। पर छा वजह आहे तव्हांजो को नओं सॉन्ग न आयो? नओं सॉन्ग आयो आहे हाणे 5-6 महीना अॻु में। सो 5-6 महीना अॻु में इहो नओं आहे? नओं थियो न। मां साल कलेक्टर ॾींहुं चओ त आयो आहे ईअं। हिकिड़ो माण्हू साल ऐं 2 सालनि में सॉन्ग कंदो हुजे त हुनजे लाइ 6 महीना त नओं थियो। वाह वाह, कहिड़ो गानो हो तव्हां? चंड न कंहिंजो यार पखीअड़ा, शेख अयाज़ जी शाइरी हुई। सो चंड न कंहिंजो यार पखीअड़ा। वाह वाह। पोइ इहो जेकॾहिं असां चाहियूं त इहो कलाम हिते थी वञे त छा था सम्झो? तव्हांजो छा ख़्यालु आहे? ताड़ी वॼाए ॿुधायो। आसिफ़ सियाल सां चाहींदासीं शेख अयाज़ जी शाइरी ऐं आसिफ़ सियाल जो आवाज़ु, नई कंपोज़िशन आई आहे। बिल्कुलु। इहो जेकॾहिं ॻाईंदो हिते बीह न त वॾो मज़ो अची वेंदो। ताड़ियूं। उडरी उडरी
थक जी पवंदे किसा तो जो प्यार किसा तो जो प्यार उडरी थक जी पवंदे उडरी थक जी पवंदे कैसा तो जो प्यार कैसा तो जो प्यार चंद्र न कह जो यार पखियड़ा चंद्र न कह जो जो यार पखियाड़ा चंद्र न कहे जो यार जन्नत चाहे दोज़ख चाहे हो जन्नत चाहे दोज़ख चाहे छले ये विचार जन्नत चाहे दोज़ख चाहे छले ये विचार जे मिठड़ी मिठड़ी निंद्र प्रिय जे पासे में कर यार पासे में कर यार चंद्र न कह जो यार पखियड़ा चंद्र न कह जो यार सांची मोट्या मांची हो आई सांची मोट्या मांची माटी थी मंज था आऊं कंधियते वेठो सोचा कंधियते वेठो सोचा काई सुध न सार काई सुध न सार चंद्र न कह जो यार पखियड़ा चंद्र न कह जो यार चंद्र न कह जो यार पखियड़ा चंद्र न कह जो यार 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 वाह वाह मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक
वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो में तव्हांखे हिकु दफ़ो वरी भली कार चऊं था, पर ताड़ियूं थोड़ी घटि ॿुधण में छो जो माण्हू बि घटि वेंदा आहिनि। ॿियो तव्हांजो ॾोह न आहे, अॼु वरी ऑडियंस में कुझु कमज़ोर तरीन माण्हू बि वेठा आहिनि। या नादर मला वेठो आहे हेॾो, हे पखीअ भाउ थो लॻे सफ़ा। पखी ऑडियंस बि पाण जहिड़ी वठी थो अचे तूं। अच्छा माशाल्लाह, असां वटि तमामु बहितरीनु अॼु महिमान आयल आहिनि, ॾाढी सुठी कचेरी हली पई। आसिफ़ सियाल, तव्हां इहो जेको ॿुधायो कलाम चंड न कंहिंजो यार, इन खां पोइ कंहिं ॿिए गाने ते तबाह आज़माई हले पई? हा हा बिल्कुलु सौरभ, कंपोज़िशन्स मां इलाही सारियूं ठाहियूं आहिनि, पर हाणे कंपोज़िशन्स मां मतिलबु हिकिड़ी साइड ते रखंदो ईंदो आहे, पोइ हुन मां सिलेक्ट कंदो आहे की कहिड़ी नेक्स्ट हुन ते वीडियो ते कमु कजे। सो काफ़ी सारियूं शयूं पेंडिंग में आहिनि, इनशाला कमु थिए पियो, कमु जारी हुजे, इहो जारी रहे पियो इनशाला जल्दी। छो जो तव्हांजा जेके फैन्स आहिनि उहे इंतज़ार में आहिनि। हा बसि मोहबतूं आसिफ़ आहिनि। सियाल कॾहिं को नओं गानो ठाहे थो, वरी उहो ॿुधूं ॾिसूं असां। बिल्कुलु हाणे माशाल्लाह, जल्दी कयूं। शादी तव्हां पसंदि जी कई आहे, पंहिंजी लव मैरिज कई अथव? हा हा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। लव मैरिज कई त ख़बर हूंदी आहे न छा मिलण वारो। असांखां पुछो जेका अरेंज मैरिज कई आहे, शादी राति आयतल कुर्सी यादि न हुजे, हार्ट अटैक थी वञे। तव्हां पंहिंजी पसंदि जी शादी कई, पोइ वरी वालदेन जी पसंदि में शामिलु थी, ॾाढी सुठी ॻाल्हि। तव्हांजा फ़ोटू मां अक्सर ॾिसंदो रहंदो आहियां फेसबुक ते, भाभी सां बर्थडे मल्हाईंदा रहंदा हुआ, कॾहिं हिकु ई महीने में 3-3 4-4 बर्थडे बि मल्हाईंदा। इहो छा हूंदो आहे? बसि इहो बि आहे। पोइ वरी हिननि सां छा थी वियो? जो कसम मूंखे अहिड़ो पुट सॼी मूंखे ख्वार कयो आहे जो मोचड़ा मुंहं में हणांसि, अहिड़ा मोचड़ा हणांसि ज़िंदगी यादि करे। कंहिं शइ जी परवाह न आहे, कंहिंजी इज़त जी परवाह न आहे, असांजो कमु थी वियो। असांजो कमु थी वियो। इहो मूंखे तूं ॿुधायो हिन शादी करे आयो आहे, तूं अहिड़ो मोतबर आहे छा? अॼु भला छा थियो आहे? सभु 12 बचे था अचो शो में। पोइ छा कयूं? मायूं जो पंहिंजा ॿार वठी ईंदियूं त असां बि वठी ईंदासीं। असांजे बाबा ॾिसो न, उहो त नंढड़ो आहे, हिननि जो पुटु हिननि सां गॾु हूंदो आहे। नकल कयो, पंहिंजे पुट खे वठी आयो, मां पंहिंजे वॾे पुट खे वठी आयो, नंढे खे वठी आयो। तव्हां पंहिंजे वॾे पुट खे बि वठी आया, वरी धीअ खे बि गॾु वठी आया। ओ धी न आहे बाक़ी हे बाबा शादी कयो, मूंखे ॿुधाए न त मुंहिंजो पुटु आहे। पहिरियों मूंखे शादी करणी आहे, तकड़ में मुंहिंजो पुटु कयो। छा तव्हांखे ॿुधायो न थिए बग़ैर तव्हांजी रज़ामंदी सां शादी करे आयो? मोचड़ा मुंहं में हणाई न मां सिधी, अहिड़ो मुंहिंजो पुटु मथां कयो। छो ईअं कयो अथई? बग़ैर पीउ मां खां पुछो। ॻाल्हि इहा आहे, हा हिन जे आसिरे ते मां ॿाहिरि मोटरसाइकिल बि न आहियां बीहारींदो। छो? सम्झी में त हिन जे आसिरे ते मां कीअं शादीअ जो इंतज़ारु कयां? हाणे तव्हां छा लव मैरिज कई आहे? लव मैरिज कई आहे, हिन जी माइटनि मूंखे निकाह तूं कूड़ो चुप कर, तूं कूड़ो, मां छोकिरी खे थो ॿुधाए, हेॾे छोकिरी ते तूं पुट तुंहिंजो आहे जो कूड़ो आहे? कूड़ो, तूं कूड़ो, कूड़े जो पुटु आहे। मां तोखे तूं ॿुधाए त तूं बाबा हिन सां तुंहिंजो जेको आहे सो कॾहिं शादी थियो आहे? शादी थियो आहे? हाणे थियो आहे। हा शादी जी रुख़सती न आहे। इहो कहिड़ो तओ आहे? रुख़सती न थी आहे त पोइ हेसि ताईं कीअं पहुता? न शादी न थी, मां ॿुधायां थो। रुख़सती न थी आहे। असल मसइलो इहो आहे जो हिन जे माइटनि चयो आहे तव्हां हिक ॿिए खे हाली सम्झो। माना सम्झो हिक ॿिए जी माना घणा साल तव्हांजो इहो अंडरस्टैंडिंग हले फ़िलहाल? रुख़सती थींदो घणा सालनि खां पोइ? 2 साल ताईं हिक ॿिए खे सम्झंदासीं, उन खां पोइ रुख़सती आहे। पेरनि में तुंहिंजे में लानत हुजे अदा। छो? 2 साल ताईं पाण खे सम्झो, निकाह थियो आहे, रुख़सती न थी आहे। नथा करन माइट। ख़ुदा जो तव्हांखे गर्क करे तॾहिं असांजे चुप कर हिकिड़ो मिंट। 2 साल ताईं इंतज़ार गॾु घुमंदो थो अचे छोकिरी। छा घुमंदासीं? निकाह कयो आहे न, पराईंदे सां घुमो या पंहिंजी आहे न। मां मोचड़ा आणंदो, मां हाणे जो हाणे पढ़ाई न ई आहे। पहिरियों तूं ॿुधाए तुंहिंजो पीउ कहिड़ो? तूं चुप कर, हे पुटु आहे मुंहिंजो। घर जो मसइलो आहे, अपना रगड़िजी वेंदे। मूंखे सम्झ में नथो अचे सोराब खान, तूं इहो फ़ैसिलो कर त हे कहिड़ो चकर आहे असांजे मुल्क में? रुख़सती थिए थी साईं, हाणे पंहिंजो निकाह थियो आहे, 2 साल ताईं रुख़सती आहे। बाबा छोकिरी राज़ी आहे न? अरे ॾींहुं राति गॾो ख़ुदा जो मार पवे। पोइ निकाह थियल आहे न? बाबा ॾिसो न, जेकॾहिं छोकिरीअ जी मर्ज़ी आहे, तव्हांखे पसंदि आहे न हीउ छोकिरो? हा जी किथे ॾिठो हिनखे पहिरियों दफ़ो? यूट्यूब ते। बाबा वांदो आहे, हे हिकिड़ो रुपयो न कमाईंदो आहे, हे सुञो टरड़ा, हिन वटि रुपयो कोन्हे। हे मुंहिंजे आसिरे मां हिन जो पीउ आहे, ऐं हे वरी मुंहिंजे आसिरे आहे। असां ॿई हिक ॿिए जे आसिरे आहियूं। हिन जो बचो मथो थियो, शादी न थी, अमा जवानीअ में भॼी वई।
लाइ कंदासीं न। उहो त हाणे माण्हू वेठा आहिनि हिते कंहिंखे बि असां चई सघूं था असां सां बि केरु माना निकाह करे रुख़्सती करे 3 साल खां पोइ असां बि करे सघूं था पर असां में इहो न आहे रवाज त अच्छा असां इहो नथा करे सघूं साईं तव्हां सां थिए नथो, थिए तव्हां नथो। कोशिशि वॾी कई बाबा आहे। छोकिरी तूं पंहिंजो महिरबानी करे इज़त सां पंहिंजे माइटनि ॾे हलियो वञ इहो रुख़्सती असां वटि न हलंदो आहे हलंदो आहे परे थी। असां वटि इहो आहे जो पंहिंजो निकाह कयो त पंहिंजो वठी वञो ओड़ी माने छोकिरी खां पुछो न छोकिरी ॻाल्हाईंदी अरे आहे 2 सालनि जी तव्हांखे 3 ॿार हुजनि 2 सालनि में 3 छो ॿार थींदा 3 ॿार सम्झंदासीं न हिक ॿिए खे पोइ ते थी। छो हाणे हे हिन पंहिंजो अॼु जेको कयो आहे हिन निकाह हा अब तव्हां तो रुख़्सती ओड़ी महिल कयो निकाह सां गॾु जी 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 हे मुंहिंजो पुटु छो तो मली बीठो आहे हे बि शहर जूं मायूं आहिनि न आजकल 9 दौर आहे न 9 दौर जे हिसाब सां ऐं ही तव्हां ॻाल्हायो बस छॾियो मां नौ दौर त आहे पर हे जेको इहो मूंखे पहिरियों दफ़ो मां ॾिठो आहे त निकाह थियो आहे रुख़्सती में 2 साल सम्झणो आहे उहे फंक्शन वधी वेंदा आहिनि न हिन जे हे करे मुंहिंजो एंजॉय पुटु करनि आहे था हिनखे 15 सालनि ताईं मां न सम्झी सघियो आहे त हे कीअं सम्झी पहिरीं ॻाल्हि साईं इहा आहे तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तूं त मूंखे पीउ आहे, तकलीफ़ तूं इहो ॻाल्हाए आहे न। पुट इहो तूं ग़लति कमु करे आयो छाजो ग़लति कमु कयो आहे? धाड़ो आयो आहे। असल में इन जी वालदा सां मूंखे शादी करणो जेको मां रहिजी वियुसि न त पोइ त ग़लति थी वञा पोइ मां शादी न कीअं कयां? हाणे इहो मसइलो थियो तोखे तो न मिलणो हो न इहो मूंखे ॿुधाए हाणे त मां हुन सां जेको आहे निकाह कयो आहे रुख़्सती 2 सालनि खां पोइ वरी ॾिसो बि हाणे तुंहिंजे- नौजवाननि जी मर्ज़ी आहे उन्हनि जे करे पंहिंजी रज़ामंदी सां शादी कई आहे तव्हांखे एतिराज़ न हुजणु न हुजणु घुरिजे ऐं मां त चवां त पीउ आहे हरू भरू धकु लॻी वेंदई त मूंखे मुनासिबु नथो लॻे माण्हू ॾिसंदा त पीउ खे थो कुटे। ढकण दो मां हिकिड़े मिंट हा हे असां रुख़्सती में आहिनि न तेसि ताईं तूं ॿुधाए की मां रुख़्सती करे वठां तोखे रुख़्सती हेॾे बि कुअनि जा कौंसलर तव्हांजो जहिड़ो ख़तम थो कराए न वीचारो तव्हां न ॻाल्हायो हे घणो फ्री थी वेंदो आहे माइनि सां। क़िस्मत सां को चङो माण्हू ॻाल्हाए त उते बि न सघे असांजा घर फिटाईंदे तुंहिंजो ठहण ॾींदासीं। जो ठहण ॾींदासीं अम्मा उहो सूफ़ सूफ़ न आहे बाबा कंहिं चयो अथसि हे बि सूफ़ आहे नसुल बि आहे। हे कोटा जो सूफ़ कहिड़ा नाला था रखो इहे अम्मा, तूं पंहिंजो घर हली वञ हे पंहिंजो पुटु इहो रोल आहे हे रुपयो न कमाईंदो तूं हिन में ॾिठो छा आहे भली इहो ॿुधा मूंखे सचो आहे न सचो सचो त पोइ पखी बि आहे पोइ हिन सां सभु माण्हू इस दुनिया में सभु सच आहिनि सभु सां निकाह कबो छा मां सच ॻाल्हाईंदो आहियां पार्ट टाइम में बिना थो थिए बसि हाणे हिते तोखे गवाही मिली हाणे दुनिया चवंदी त केरु पार्ट टाइम पिनंदो आहे हालत ॿुधाए थी। तूं वे तूं वे तूं दुकान आहे हा पंहिंजी ॻाल्हि न कर वे बाक़ी ख़बर रही नथी ॻाल्हि टायर कहिड़ो आहे त पखी कहिड़ो आहे बाक़ी रही ॻाल्हि इहा बाबा तूं पीउ आहे मुंहिंजो ठीकु आहे तूं मुंहिंजी साइड वठो हुननि जी साइड न वठो तूं हुननि खे चओ त रुख़्सती करे जान छॾाइनि मां पहिरीं घर ॻाल्हि में वारा ॿियो न त मानी पचाइण वारे त थींदी मानी पचाइण ईंदी अथई या इहो बि असांखे पचाइणी पवंदी इहो त मां पुछो ई न त मां तकड़ करे विधी आहे मां बि मानी जा घर जो कमकार त ईंदो हूंदनि घर जो कमकार ईंदो आहे केतिरो थोरो थोरो माना घणो असां ॿई कंदासीं। तोखे इहो तो न मञणो अहिड़ो भाई हुजे जेको बाबा घर जो कमकार बि करे हेॾे प्यारा माण्हू वेठा आहिनि असां हुननि सां बि नथा ॻाल्हायूं हिन जे करे सम्झो आसिफ़ साहिबु ख़ुशि लॻा पिया हो न अचल तव्हांजे कलाम तूं भला असां हेॾे ध्यानु ई न वियो आहे पंहिंजे घर जे जहिड़े में ख़ुशी जो साईं ख़ुशी जो आसिफ़ साहिब तव्हां शादी कयो आहे न कयो आहे सुस्ती जो वजह कहिड़ो आहे माण्हू चाहे माण्हू जो इंजन ख़राबु आहे या कागज़ पुराना आहिनि माण्हू ख़ुशी जो माशाल्लाह तव्हां बि सुहिणा हो ॾिसो निकाह कई वेठा आहिनि न रुख़्सती 2 सालनि खां पोइ आहे तव्हां जॾहिं बि कयो मुंहिंजो इहो चवणु थो भाउ निकाह कयो त रुख़्सती ओड़ी महिल कयो असां वटि कई निकाह ईअं टुटी आहे असां पाण अखियुनि सां ॾिठा आहिनि शहर में ईअं थियो तव्हां टोड़ाईंदा हो न हाणे टोड़ाईंदो पियो न थियो पियो आहे तूं ॻाल्हाए न त उहो मिलिया त पहिरियों मूंखे ॿुधाए मूंखे वठी त हलिया न त तोखे वठी पियो हिन जी मां ते अची काॾे वठी हलां तोखे हे तूं वरी पंहिंजो उलूपो थो करी अम्मा तूं इहो कीअं छा हे त रुपए ते रोईंदो आहे अब्बा तूं इहो कीअं इहो तकड़ करे विधो मोहबत अंधी हूंदी आहे हा न मोहबत अंधी हूंदी अहिड़ी बि अंधी न हुजे त माण्हू देगड़े ते किरे वञे वाक़ई मोहबत अंधी हूंदी आहे उहा का शइ हुनखे नज़र न ईंदी आहे जॾहिं मोहबत थी वेंदी आहे ऐं सुहिणो सेब त आहे तव्हांजो पुटु तव्हांखे एतिरा थोरो सेब तो आहे मसइलो इहो आहे की दुनिया में केॾी महांगाई थी आहे पेट्रोल किथे पहुतो आहे वञी पोइ छा मां पेट्रोल ते आहियां मां त यार
पेट्रोल सां मुंहिंजो तालुक कहिड़ो आहे? अबा हे जो 12 ॼणनि में ईंदव न त ॼण खजी मां ॾोका था किरनि। अबा ईअं न थींदो। बाक़ी रही ॻाल्हि मूंखे न मोटरसाइकिल आहे न कार आहे, पेट्रोल भले वञे 500 रुपया लीटर ते असांखे कहिड़ी परवाह अरे आहे? हिनखे खाराइबो त सही। हे जो उज़मा साहिब वरी मेकअप हेॾा सारा खणी अचनि थियूं त हिनखे हणबा न पोइ छा मेकअप पेट्रोल ते आहे? महांगो केॾो आहे? पेट्रोल सां मेकअप जो माईअ जो मुंहिंजो तालुक कहिड़ो इहो ॿुधा। पेट्रोल अलॻि मैटर आहे न। हाणे हिनखे ई मुंहुं धोराईंदे न पोइ सोराब हिन में को फ़र्क़ु न हुई। इहो सॼो मेकअप जो कमाल आहे। बहरहाल चाचा, जी ओ अब्बा। चाचा, जी सही। ओ शेपरन वारा चाचा, जी बाबा। थोरो रेस्ट कर न त रेस्ट इन पीस थी वेंदे रूबरू। साईं यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजा साईं, अलाह साईं तोखे हयाती ॾे, ख़ुदा जो कसम मां चवां त बूट अहिड़ा मुंहं में हणा, हे मुंहिंजो पुटु न आहे। कंहिंजो पुटु? ये मुंहिंजो ले मां घुतो ॾियां। बहरहाल हाणे ॾिसो तव्हांखे नौजवाननि सां गॾु हलणो आहे। तूं फ़ैसिलो कर त हाणे इहो ठहे थो जो निकाह कयो आहे रुख़सती 2 सालनि खां पोइ आहे। हा, हुनजी मर्ज़ी आहे न, जेसिताईं उहो कुझु करे वठे न, ठाहे वठे। कीअं मर्ज़ी आहे? जेसिताईं असांजे घर में हिकिड़ो कख न बचंदो। छाजो कख न बचंदो? अड़े तूं हुनखे बि मन में जेको आहे पंहिंजो करण में खाराए वेंदे न सभु कुझु। आहे छा घर में जो मां खाराईंदुसि इहो ॿुधा। जेको देगड़ी थां तओ आहे उहो बि खाराए ॾे, असां त रहिजी वेंदासीं। माना तव्हां पंहिंजे चकर में, त मां पहिरियां शादी कयां पोइ पुट जी करायां, न, इन ई असांखे चकर त- में पोइ नौजवान बाग़ी थी था वञनि। असांखे त माण्हू ताड़ में आहे हिकिड़ो कदावर माण्हू। हेॾो हुनजो अखि आहे माशाल्लाह सुहिणो। अच्छा, आसिफ़ सियाल जी ॻाल्हि था कयो। ख़ुदा जो मार पए तोखे हेॾे खाकी वग़ैरह ख़बर ई नथो। अच्छा, बसि आहे अलाह जो महिरबानी आहे जो जेको जाते तव्हां वटि छा आहे? हलो, हुन वटि कुझु न आहे, तव्हां वटि हर छा शइ छा आहे मां छा वटि। छा त मां वटि छा आहे? ॾेखारियो। हे 9 से 0 मीटर कल्टस वठी आयो आसिफ़ साहब। उज़मा साहिब हे ॾिसो 9 0 कल्टस ॿिया ॾिया। हे ॾिसो था, हे कंहिंजे लाइ आहे? हे माण्हू जे लाइ आहे। हिन ते माण्हू घुमंदा आहिनि। तो वटि छा आहे? हे मां हे घुमाईंदुमि देगड़ा। आईफोन अथई तो वटि? हा उहो त आहे। हुन आईफोन आहे हिन पुटु। आईफोन ते छोकिरी ठाही आहे। अम्मा आईफोन ते चढ़ी घुमबो न, हे कार ते घुमबो। हे कल्टस 21 मॉडल आहे नओ। हाणे 25 लख जो थी। ठीकु आहे, थी वियो आहे। ऐं राति जो हिन कार ते माण्हू को लिका पाए वञे पोइ उहो त तो हुनखे मलदुमि न तोखे, इहो तूं पाईंदी। राति जे गाॾी जी भगल न गाॾी हुजे। बहरहाल ॾिसो तव्हां हाणे इहे घर जा जहिड़ा ॿार न खणी अचो, पूरी दुनिया ॾिसे थी, खिलनि था सभु। बसि हाणे तूं हली थो, मूंखे कमु आहे हिन में। कहिड़ो हिन में? तूं हल अम्मा, तूं पंहिंजो अचो। हुननि खे चओ वञे असांजो बच्चो आहे, तूं अम्मा आहे, तूं हुननि खे चओ त असांजो रुख़सती कराए। अब्बा असांखे घर में माई कोन्हे, अहिड़ो माई अचे जेको असांखे तओ मले अची घर में। हा भॻियो सुञनि जे कॾहिं भॻियो त कल्टस न ई वठी हाणे केरु चढ़े। कल्टस वठी आहे। अच्छा, 21 मॉडल आहे सही। अकेलो खणी घुमाईंदा था। बसि हक़ीक़त टोटल अञा हली बि पियो जेको आहे 6000 किलोमीटर आहे आसिफ़ साहब। घटि हली आहे सफ़र। अञा ताईं औरत न वेठो। औरत न वेठी आहे, हुन में असांजो कहिड़ो ॾोह आहे हिन में? बाबा गाॾियूं छाजे लाइ वठिबियूं आहिनि? बाक़ी छोकिरी वेह तव्हां सां गॾु। न तोखे घुमाईंदो त सॼो ॾींहुं वेंदो बि अॻी सीट ते। ख़ुदा जो तोखे जोड़ थिए। बहरहाल सोचे वठो। हा, नहीं कल्टस यार ईअं करे करे चाबी भञंदव तव्हां। बा पुट जो थी वियो हाणे असां पंहिंजे चकर में आहियूं न, त अलाह भलो करे असांजो बि। हेॾे काॾे ॻोल्हा करण था अचो रिश्तो? गंज हिते आहे, हिते गंज आहे। बहरहाल तव्हांजो मर्ज़ी आहे। अञा टोटल 6000 किलोमीटर हली आहे। हे कल्टस वधीक तव्हांजो मर्ज़ी आहे। है ना बा? ठीकु आहे, ठीकु आहे। तेरो तरक्की। जी त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, सॼो वक़्तु खाई विया असांजा ए पी पुट जेके आया हुया, ऐं हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक।
वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां वटि तमामु प्यारा महिमान आयल आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल हले ई पई त पाड़े वारा अची विया विच में पंहिंजा मसला खणी करे ऐं पोइ हिते झेड़ो शुरू थी वियो हिकिड़ो। पर असां त डिस्कशन बि कयूं, कुझु महिमान आया आहिनि ॾाढा सुठा सुठा असां वटि। उज़मा तव्हां ॿियनि खे सेखारींदी बि आहियो? जी, एजुकेशन जे हिसाब ब्यूटिशियन सां जो जी, कोर्स बि बिल्कुलु। कराईंदी आहियो? जी जी, जेके नयूं छोकिरियूं अचनि थियूं हिन फील्ड में, स्टूडेंट अचनि थियूं हुनखे छा सिखाइण थियूं सम्झो छोकिरियुनि में आहे रुझान हिन तरफ़ अचण जो? माशाल्लाह हींअर तमामु हींअर त सिखण जो घणो रुझान थी वियो, इंटेलिजेंट अचनि थी, सभई घर मां सिख घणो थी अचनि। जी जी, ऐं वरी पोइ उन्हनि जो हिकिड़ो बिज़नेस बि शुरू थी थो वञे इहो बिल्कुलु, पार्लर जो, घर में ई अॼुकल्ह पार्लर शौक़ बि छोकिरियुनि खे घणो आहे न। छोकिरियुनि खे मेकअप जो घणो हूंदो आहे जी, शौक़, बिल्कुलु। पाण बि कंदियूं आहिनि, ॿियनि खे बि कंदियूं आहिनि मेकअप। हाँ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाण कंदियूं आहिनि, घर वारनि खे कंदियूं आहिनि। अच्छा, इन में तव्हां जेको प्रैक्टिकल कराईंदी आहियो या थ्योरी बि हूंदी आहे कुझु? थ्योरी सां गॾु, थ्योरी बि थ्योरी सां ॿुधाईंदी गॾु आहे? ऐं प्रैक्टिकल ॿई आहिनि। अच्छा, बाक़ाइदा एग्ज़ाम हूंदा आहिनि, हुन में एग्ज़ाम में वरी पोइ एजुकेशन ज़रूरी तव्हां आहे। मुख़्तलिफ़ इहे कोर्स हूंदा आहिनि, हिकिड़ो पेडिक्योर मेडिक्योर, इहो छा हूंदो आहे? माना हिन असांजे डिफरेंट कोर्सिस हूंदा आहिनि जेके स्किन जे हवाले सां हूंदा आहिनि, हेयर जे हवाले सां कोर्सिस हूंदा आहिनि, ॿिया जेका आहिनि तव्हांजे मेकअप जे हवाले सां कोर्सिस हूंदा अच्छा। आहिनि। पेडी मैनी सर्विस आहे, बेसिक सर्विस आहे। अच्छा, ॾींहों ॾींहुं ॿुधो आहे त हिन में ब्यूटिशियन जे कोर्स में नवाण ईंदी पई वञे, जी बिल्कुलु, मुख़्तलिफ़ शयूं नयूं नयूं ईंदी पई वञनि, ईजाद बिल्कुलु। हींअर परमानेंट मेकअप आहे, जेका हुन में परमानेंट मेकअप आई लाइनर आहे, 6 मंथ जो लॻल आहे, आई लैशिस एक्सटेंशन आहे, 6 परमानेंट मंथ। मेकअप माना 6 महीना मेकअप लॻल जी हूंदो? जी, लॻल हूंदो। माशाल्लाह, माना अगरि मुंहुं न धोई माना 6 महीना? न, 6 महीना तव्हां भले हाणे तव्हांखे दिलि जी ख़ुशी जे लाइ जेका कुआर मुंहुं धोए थी तव्हां सभु ॾिजो त न, हाणे कोन ॾिजंदो। 6 महीननि ताईं माना 6 महीने पक्को मेकअप आहे, पक्को मेकअप हूंदो, जी, मुंहुं धोई बि त मेकअप न लहंदो? न न, वाटर प्रूफ मेकअप? वाटर प्रूफ मेकअप आहे, सम्झो। अच्छा, बिल्कुलु। वाटर प्रूफ में छा माना लापी भरींदा हो? न, छा ज़ाहिर कंदा ॻाल्हि ट्रीटमेंट आहे उहा कंदा आहियूं। लाइनर आहे, बेसिकली टिंट आहे, लिपस्टिक आहे, लैशिस आहे, हुन जे हिसाब सां। पोइ छा था सम्झो 6 महीननि खां पोइ अगरि मेकअप उहो लाहे स्किन ते को असरु न पवंदो? पंहिंजी स्किन जो ख़्यालु रखण बि हुन खां पोइ ज़ाहिर ॻाल्हि ज़रूरी आहे। तव्हां एतिरी ट्रीटमेंट त कराए वरी हुन खां पोइ पंहिंजी स्किन जो ख़्यालु न रखंदो त स्किन त ख़राबु थींदी न। पोइ माना स्किन जो ख़्यालु बि रखणो आहे, उहो बि तव्हां हुनखे ॿुधाईंदी आहियो? बिल्कुलु, हुन 6 महीननि खां पोइ स्किन जी मुंहिंजी गारंटी न अथव, पाण खे ख़्यालु रखणो न, एतिरी तव्हां अगरि हिफ़ाज़त कंदो, पंहिंजी स्किन जो ख़्यालु रखंदो, पोइ त न ख़राबु थींदी। अच्छा, बिल्कुलु। माशाल्लाह, जीअं मां स्किन जो ख़्यालु न रखियो आहे, ॾिसो छा हालत थी वई आहे पंहिंजी। इन लाइ तव्हां चओ था इहो इनडायरेक्टली मूंखे मैसेज था ॾियो। न, माशाल्लाह, तव्हां हींअर गोरा थी विया इलाही तमामु। तव्हां कहिड़ो फॉर्मूलो इस्तेमालु कयो? तव्हां त ॿुधायो। असल में चवंदा आहिनि त ख़ूबसूरती ॾिसण वारी जी अखि में हूंदी आहे। तव्हां पाण ख़ूबसूरत आहियो, इन करे मां बि तव्हां ख़ूबसूरत थो लॻां। जी बिल्कुलु, माशाल्लाह। तव्हां अली गुल खे मां उमिरि भर न लॻंदुमि ख़ूबसूरत, छो जो पाण सुहिणो न आहे। न न, तव्हां में चेंज अची वियो अथसि, माशाल्लाह, गोरा थी विया था। हा, माना मां दिलि जाए कयां बाक़ाइदा, ॾाढो सुठो। आसिफ़ सियाल, तव्हांजी ख़ूबसूरती जो छा राज़ आहे जो तव्हां एतिरो माशाल्लाह फिट आहियो अञा ताईं? 20 सालनि खां असां तव्हांखे ईअं ई ॾिसंदा था अचूं। 20 सालनि खां पोइ त मां ॼाओ ई न मन टाइम। 20 सालनि खां त गॾु आहियूं यार, तव्हां तक़रीबन 20 साल बिल्कुलु गॾु आहियूं, पर तव्हां 20 साल पाण ते न रखो न। न, ॾिसो असां 2011 में, अॼु खां 10 साल अॻु में दुबई में शो में हुयासीं गॾु, उन में बि तव्हां ईअं ई हुयो यार। बसि इहो आहे की मुंहिंजी एक्सरसाइज़ हूंदी आहे ऐं डाइट जो ख़्यालु रखंदो आहे ऐं घणो न खाईंदो आहे। इन करे स्मार्ट लॻा पिया हो, घणो न खाईंदा हो, छो जो तव्हांजो सियासत सां वास्तो न आहे। अगरि हुन सां हुजे हा त पोइ घणो खाई वञो, पोइ घणो खाई वञो। जी जी। अच्छा, सीरत असां सां गॾु आहे माशाल्लाह। अॼुकल्ह तव्हां कंहिं चैनल सां आहियो वाबस्ता आहे न? जी हाँ, वीकली प्रोग्राम हलंदो आहे पीटीवी ते। पीटीवी ते कयो पिया? जी हाँ। करंट अफेयर जो प्रोग्राम पिया? जी हाँ, करंट अफेयर जो या हीअं टॉक शो थींदो आहे, या उहो ई जेको असां जेकी रिपोर्टिंग या जेके प्रोग्राम्स हूंदा आहिनि उहे करींदा आहियूं, उन्हनि खे असां ठाहींदा आहियूं। सोशल इशूज़ ते बि प्रोग्राम सोशल कंदा आहियो? इशूज़ ते। माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि। सोशल इशूज़ जी ॻाल्हि खुली आहे त असां वटि युसरा बि आहे। युसरा, तव्हां सोशलिस्ट बि आहियो, एजुकेशनिस्ट बि आहियो। एजुकेशन पाण बि वरिती आहे तव्हां या न? जी बिल्कुलु, हाणे मुंहिंजो PhD प्रोसेस में आहे। अच्छा, PhD पियो कयो? जी। छा ते बि कयो PhD? एक्चुअली मुंहिंजो सब्जेक्ट जेको आहे सो उहो कॉमर्स आहे अच्छा, ऐं अकेडमिकली मुंहिंजी ॾाढी स्ट्रॉन्ग पोजीशन रही आहे ऐं पोजीशन होल्डर रही चुकी आहियां ऐं ॾाढो पढ़ाई सां मुंहिंजो वास्तो आहे। माना पाण PhD कयो पियो तव्हां? जी। ऐं पढ़ाईंदी बि आहियो? जी जी जी। कंहिंखे पढ़ाईंदी आहियो? तव्हां जहिड़े ॿारनि खे। माशाल्लाह।
ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां वटि ख़ासि करे वरी नियाणियुनि खे घटि पढ़ायो वेंदो आहे या न इलाही पढ़ायो issues वेंदो आहे। आहिनि अक्सर ख़ासि ॾिठो करे वियो आहे असां वटि अंदरूने सिंध में जेके आहिनि से एॾो त हिन नियाणियुनि जे मथां आउं चवां थी त इहो ज़ुल्म आहे त हुननि खे पढ़ाईअ खां रोकियो थो वञे। हुनजी नंढी उमिरि में जेका अर्ली चाइल्ड मैरिजिस आहिनि ऐं इहे जेके इशूज़ आहिनि इन्हनि खे सॉल्व करणु आउं चवां थी त हिन गवर्नमेंट खे त छा पर असां आम माण्हू बि अॻियां अची इन्हनि इशूज़ खे सॉल्व करियूं ताकी इहा हिकिड़ी कंहिं माण्हू जी जदोजहद न आहे। इहा जॾहिं असां सभु गॾिजंदासीं तॾहिं ई इहे इशूज़ ख़तमु थी सघंदा। ऐं नियाणियुनि जी तालीम ते तव्हां एतिरो ज़ोर ॾींदी आहियां जो चवंदी आहियां तव्हां उन जे लाइ ॾाज जमा न कयो, तव्हां उहे ॾाज जा पैसा हुनजी तालीम ऐं तरबियत ते हणो। तव्हां ॾिसो त उहो जेको तव्हांखे आउटपुट मिलंदो न उहो ॾाज खां कई गुना बहितर मिलंदो। त बहितर आहे त तव्हां जेको आहे सो पंहिंजी इन्वेस्टमेंट उन्हनि जी तालीम ते हणो। माशाल्लाह। अच्छा, शादी बि तव्हां कई ज़ारा, तव्हां ॿुधायो सगों त पुटु आहे मुंहिंजो। शादी पंहिंजी पसंदि जी कई तव्हां? जी जी जी। तव्हांखे पसंदि अची वियो या उनखे तव्हां पसंदि आयो? बेसिकली त हुनखे आउं पसंदि अची वई हुयसि। तव्हांखे पसंदि न हुयो? न पोइ थी वियो। अलाए मां चयो माना यकतरफ़ा हुई मोहबत अलाए छा? न न पोइ हाणे हिकिड़े तरफ़ जी त हले नथी न, पोइ त वरी डबल साइडेड थी थी तव्हां वञे। बि लव मैरिज ई कई? जी। ॾाढी सुठी ॻाल्हि। बसि हिकिड़ो मां ई बदनसीब आहियां जेको अरेंज मैरिज कई। पर क़िस्मत जी ॻाल्हि बि आहे, क़िस्मत जी ॻाल्हि बि आहे माशाल्लाह। शादीअ खे तक़रीबन घणो अरसो थी वियो आहे तव्हांखे? 9 साल थी विया। 9 साल थी विया माशाल्लाह। पुटु तव्हां पढ़ंदो आहे? जी जी जी। कहिड़े क्लास में? 2 में आहे। क्लास 2 में। तव्हां पोइ घर में बि हिनखे टाइम ॾींदी आहियो? बिल्कुलु पढ़ाईंदी आहियो पाण? हा 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 बिल्कुलु। ही त अच्छा असांजे विच में मेन हिकिड़ो इहो डिफरेंस आहे त आई एम नॉट फॉन्ड ऑफ रीडिंग। मूंखे रीडिंग एतिरी न आहे वणंदी। बसि उहो किताब अची विया, कोर्स आहे त उनखे कंप्लीट करिणो आहे, पढ़णो आहे। पर अॼुकल्ह त हाणे इहो पियो थिए जो हिकिड़ी किताब ते तूं मूंखे पैसा ॾींदी आहे। अच्छा। त हिते बिज़नेस पियो थिए रीडिंग ते। हो हुनखे ख़बर आहे तव्हां कॉमर्स में PhD थी कयो, इन करे तव्हां बिज़नेस शुरू करे छॾियो? बिज़नेस घर मां ई शुरू थी वियो आहे। अच्छा। त उहो तक़रीबन पंहिंजा कोर्स बुक्स त हिन कंप्लीट करे छॾिया आहिनि रीड करे करे। एक्स्ट्रा में बि जेके घर में किताब हुआ उहे बि रीड थी विया। मज़ा हाणे मां एॾा पैसा काथां आणियां जेको तुंहिंजी रीडिंग कंटिन्यू थी हलंदी। अच्छा, उहो खिले नंढो वेठो खिले थो चए त मुंहिंजी ॻाल्हि थी करे। दिलि ते लॻी अथसि। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। ऐं घर में ई माना टीचर बि थी वियो, तव्हां हुनजी अम्मी बि थी वियो। ऐं उहो त परेशान थी वेंदो ॿार त घर में बि ॾिस टीचर, घर में बि टीचर, स्कूल वञा हुते बि टीचर, परेशान थी वेंदो वीचारो। ऐं हाणे असां ॾिसो अक्सर त एतिरो ॿार ॾियनि था ॿारनि खे किताबनि जो बाक़ाइदे भरी भरे था ॾियनि। ॿार ईअं लॻे थो स्कूल नथो वञे, मज़ूरी ते थो वञे, एतिरो माना हुननि खे लोड विधो वियो आहे। पर माशाल्लाह आसिफ़ सियाल असां वटि मौजूदु आहे। तव्हांजो साईं उस्ताद केरु आहे सिंगिंग जी फील्ड में? सोराब उस्ताद मतिलबु स्टार्ट जॾहिं थी मीडिया में आयासीं उन टाइम त ईअं ई शुरू थी। बदकिस्मती इहा हुई की उस्ताद त हुया ई कोन। न उस्ताद त हुया छा? उस्ताद हुया पर उस्ताद हुया। अच्छा, वॾा उस्ताद हुया? वॾा उस्ताद हुया। सो मूंखे यादि ईंदो आहे जॾहिं मैट्रिक क्लियर कई त म्यूज़िक जो ॾाढो शौक़ु हूंदो त पोइ अकेडमी हुई हिकिड़ी हसन स्क्वायर, मूंखे यादि आहे तॾहिं नापा न हुयो त उते मां वियुमि त उस्ताद मूंखे सिखण जो शौक़ु हुओ। ईअं ज़रूरत हुई की माना तव्हां सिखिया वठी करे ई पोइ तव्हां जेको आहे सिंगर थी सघो था। त मूंखे उहो टाइम यादि ईंदो आहे जॾहिं हैवी जेको आहे सो फीस पे बि कंदो हुउमि ऐं वेंदो हुउमि त जॾहिं उस्ताद जेको आहे ॿ टे फीमेल आर्टिस्ट हूंदियूं उन्हनि खे सेखारे पियो सही नमूने त मूंखे चवंदो यार हे गाना जेके थी इन्हनि खे रट यादि कर। मां उन में बि थोरो ख़ुशि हूंदो हुउमि। पोइ बट जॾहिं आउटपुट न पियो अचे, जॾहिं बाबा चयो छा थो पढ़े, मां बाबा हे सीन हले थो, चयो भाई इहो बि घर न हलियो छॾे। पोइ वरी जेके उस्ताद हुया मुंहिंजो माना इहो हूंदो आहे की तव्हां जॾहिं म्यूज़िक सिखो पिया या ॻायो पिया, म्यूज़िक हिकिड़ो मतिलबु जीअं चवंदा रूह आहे, रूह जी ग़िज़ा आहे, तव्हां ट्रांसफॉर्म कंदव, पंहिंजे पाण खे हील कंदव। त मुंहिंजी माना रिक्वायरमेंट अहिड़ी हुई की तव्हां जॾहिं म्यूज़िक जंहिंखां सिखो न सिर्फ़ु ॻाइण में उहो बहितरु हुजे और शख़्सियत में बि सुठो हुजे त उहा शइ तव्हां में उहा तव्हां ट्रांसफॉर्म कंदव, तव्हां में उहा शइ ऑटोमेटिकली अची वेंदी। ऑब्ज़र्व कयो, कंहिंखे फॉलो कयो, उस्ताद त कोई हूंदो न रूहानी। बिल्कुलु। हाणे ईअं आहे की जेके पंहिंजे लेसन्स जे हिसाब सां काफ़ी सीनियर सिखी आहे, जीअं मुमताज़ लाशारी साहिबु थी वियो या इमदाद लाशारी थी वियो, इहे उन्हनि खां ट्रिक्स वरितियूं। उन्हनि खे कुझु लेसन शायदि भुट्टो साहिबु PT जो थी वियो, उन्हनि खां थोरो घणो लेसन्स वठंदो हुउमि, पोइ रियाज़त कंदो हुउमि हारमोनियम ते। पोइ उन खां पोइ जेको आहे सो उस्ताद मुंहिंजे लाइ यूट्यूब ऐं गूगल वग़ैरह सुठो उस्ताद आहे, पोइ उन्हनि खे मां फॉलो कंदो रहंदो हाणे। उतां ई सिखियो सभु? बिल्कुलु। माना कंप्यूटर मां सिखियो चई सघियो था? अॼुकल्ह विर्चुअल लॻो कंप्यूटर तव्हांजो उस्ताद आहे? हा, कंप्यूटर। लैपटॉप तव्हांजो उस्ताद आहे? माना ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, नई टेक्नोलॉजी खे तव्हां यूज़ कयो पिया। अच्छा, इंस्ट्रूमेंट्स कहिड़ो वॼाए वेंदा हुओ सुठो? मां हारमोनियम ते मतिलबु परफॉर्म कंदो आहियां
बाक़ी जेको गिटार वग़ैरह गिटार मतिलबु लर्निंग प्रोसेस में गिटार सिखां पियो मतिलबु रियाज़त जे हिसाब सां प्ले कंदो आहियां बाक़ी इन वैसे हूअं बि म्यूज़िक त हिकिड़ी वॾी वसी फील्ड आहे बिल्कुलु। माना सॼी उमिरि बि सिखे माण्हू न सिखी सघे न सिखी सघंदो इलाही ॾुखियो आहे बिल्कुलु अञा तव्हां सिखो था माना लर्निंग चई सघूं था त हे अञा सेखड़ाट एंड ताईं हलंदो रहंदो ईअं चई सघूं था आसिफ़ सियाल अञा सेखड़ाट आहे बिल्कुलु अञा सिखी इहो ई चवणु सुठो आहे चई सघूं था बिल्कुलु सीरत तव्हां कंहिंखे ॾिसी करे तव्हांखे शौक़ु थियो त मां बि न्यूज़ एंकर थियां को रोल मॉडल त हूंदो तव्हां मूंखे शौक़ु हूंदो हुयो जॾहिं न्यूज़ हलंदी हुयूं या प्रोग्राम्स थींदा हुया त मां बचपन खां ॾिसंदी हुअमि ऐं हिकिड़ो प्रोग्राम सनम बलोच कंदी हुई उहा उन मूंखे तमामु सुठो लॻंदो हो त उहा होस्टिंग बि कंदी हुई होस्टिंग में वरी कुझु अहिड़ा जेके हिन वाक़िया थींदा हुआ छोकिरियुनि सां या फीमेल सां इशूज़ थींदा हुआ ॿार हुजनि पोइ उन्हनि खे मां घणो वॉच कंदी हुअमि ॾिसंदी हुअमि पोइ मां चवंदी हुअमि मूंखे बि मतिलबु इलाही शौक़ु आहे न ॿाहिरि निकिरण जो पोइ उतां खां मां स्टार्ट वरिती मीडिया में अची वियो था मीडिया में अची वई स्टार्ट वरी तव्हां रिपोर्टिंग खां शुरू कई रिपोर्टिंग खां स्टार्ट कई उन खां पोइ वरी तव्हां न्यूज़ एंकर बि थी न्यूज़ एंकर थियसि पोइ लाइव प्रोग्राम्स कया लाइव प्रोग्राम बि कयो जी हा माशाल्लाह ॾाढो सुठो लाइव प्रोग्राम करणु वॾो ॾुखियो हूंदो आहे असां कया न असांखे ख़बर आहे मूंखे जेके रिकॉर्डेड प्रोग्राम हूंदा आहिनि न त उन में ॾुखियाई थी पई पोइ जॾहिं लाइव शुरू कयमि न पोइ रिकॉर्डेड हाणे ख़बर आहे रिकॉर्ड थो थिए प्रोग्राम 10 दफ़ा ग़लती कयां बसि रिकॉर्ड थो थिए जॾहिं लाइव प्रोग्राम असां कंदा आहियूं असांखे ख़बर आहे त ग़लती करणी ई न आहे ग़लती जी गुंजाइश ई न आहे गुंजाइश ई न आहे पोइ असांखे अञा वधीक ईज़ी मूंखे लॻे पियो लाइव में माना लाइव ईज़ी पियो लॻे तव्हांखे उहो ईज़ी लॻे पियो टॉक शो PTV ते जीअं ॿिनि क़िस्म जा प्रोग्राम कया एंटरटेनमेंट जो कयो वरी हिकिड़ो करंट इशूज़ ते कयो त उहो मूंखे लाइव ईज़ी लॻनि पिया अच्छा अच्छा माशाल्लाह ऐं तव्हांखे साईं सिंगिंग में कहिड़ो गानो जेको आहे उहो आसानु लॻंदो यार आसान त कोई बि गानो न आहे हर गानो ॾुखियो हा गानो हर टाइम ॾुखियो आहे असुलु ॾुखियाई तॾहिं ईंदी आहे जॾहिं तव्हां लैक कंदा हो जॾहिं तव्हां फीलिंग्स तव्हां वटि उहा स्पिरिचुअली इनसाइड जॾहिं तव्हां केतिरा बि सुरीला हुजो पर तव्हांजो स्पिरिचुअली इनसाइड उहा फील उहा कैफ़ियत न आहे उन टाइम जेको आहे सो मां मार खाई वेंदो आहे उहा प्रैक्टिस बि तव्हांखे स्पिरिचुअलिटी बि तव्हांखे सिंगिंग में हुजणु खपे बिल्कुलु उहा प्रैक्टिस बि ज़रूरत आहे हाणे असांखे कहिड़ो गानो ॿुधाईंदा हाणे जॾहिं स्पिरिचुअलिटी जी ॻाल्हि हले पई त मां ज़रूरु मां सचल सरमस जो वॾो फैन आहियां आशिक़ आहियां ऐं सूफ़ी कलाम आहे ऐं सूफ़ी कलाम आहिनि मूंखे म्यूज़िक सां गॾु जेको आहे मुंहिंजे स्पिरिचुअल हीलिंग में बि उहो कमु ईंदो आहे सो इनखे चवंदो आहे की वैराग चइजे या फीलिंग्स क्रिएट करणु इनसाइड त पोइ उहो गानो थी वञे बिल्कुलु बिल्कुलु वाह ताड़ियूं हो गुम होया मैं गुम होया इन्नी सोने विच गुम होया मैं गुम होया मैं गुम होया जिस्म विच मैं ताना हाँ खाकी जिस्म विच मैं ताना खाकी जिस्म विच मैं ताना ओ खाकी जिस्म विच मैं ताना असल करूं ता तुम होया असल करूं तुम होया
बहुत ही गुम होया अल्लाह विचू बंदा बनिया अल्लाह विचू आदम बनिया अल्लाह विचू बंदा बनिया अल्लाह विचू आदम बनिया जान सचल ता तुम होया चलता तुम होया मैं गुम 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 होया साया गुम होया मालिक गुम होया गुम 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 होया मालिक गुम होया साया गुम होया गुम वेलकम बैक आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। ॾाढो बहितरीनु गीत असांखे ॿुधायो आसिफ़ सियाल ऐं असां वटि ॿिया बि महिमान तमामु बहितरीनु ख़ूबसूरत वेठियूं आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल जारी आहे। ऐं सीरत आसिया बलोच आहे, उज़मा आहे असां सां, ऐं युसरा आख़ूंद, ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल हले पई। उज़मा साहिबा, पुराणे दौर वारे मेकअप में हिन दौर मेकअप में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पुराणे दौर वारे मेकअप में तमामु घणी महिनत लॻंदी हुई। मतिलबु 70-60 जे दौर में अगरि असां ॾिसूं जो मेकअप जे हिसाब हुन में हेयर स्टाइल तमामु ॾुखिया हूंदा हुआ, त हिन दौर में हेयर स्टाइल तमामु ईज़ी आहिनि। हाणे मशीनूं अची वियूं आहिनि, मशीनूं अची वियूं आहिनि, ॿिया जेका आहिनि ईज़ी हेयर स्टाइल, रोलर, कलर, इहे सभु ईज़ी थी था वञनि। पहिरें दौर में जूड़ो हूंदो हो, नूरजहां मैडम नूरजहां जो स्टाइल, जूड़ो ठाहिण त वॾो मसइलो तमामु हुन में हूंदो, महिनत या वार लॻंदी। गुंडीदार करण जी, त जी। बाक़ाइदो सरियो गैस ते गरम करे पोइ हुन ते वार वेड़ींदा न न, हुन में महिनत लॻंदी हुई, बैककमिंग ठाहिण, वार सीधा करण, ब्लो ड्रायर जो स्टाइल, त हुन में महिनत लॻंदी। हाणे आसानी थी वई आहे। हाणे आसानी थी वई। माशाल्लाह। अच्छा, तव्हां अक्सर पोइ गाना बि ॿुधंदियूं आहियो या चवंदियूं आहियो मेकअप कंदे कंदे? जी बिल्कुलु, इहे हिकिड़ो आहे, छोकिरियुनि खे शौक़ु हूंदो, कम वारियुनि खे बसि गाना हलनि त कमु जल्दी थी वेंदो आहे। जल्दी थी वेंदो आहे। जी जी घर मुझे तू ही दे, घर मुझे तू ही, घर मुझे तू ही दे, मां कुलड़न जा हार विछाया, घर मुझे तू ही दे। न पुट न, रिदम के पकड़ न, तू खराब तू करी, मुझे सुर खराब तू करी, ये न ॿुधो, बस बस शहर पकड़ रुगो। कुंभ कंबट कुंभ कंबट कुंभ इन विच में उस्ताद रानीपुर थी अचे। रानीपुर के कट इहो गंबट गंबट छा आयो कयो त? म्यूज़िक साईं नई धुन ठाही आहे न, कुंभन असल में असां सां मसलो इहो थियो, तव्हां वटि महिमान केरनि सही? साईं आसिफ़ सियाल वेठो आहे, तमामु आसिफ़ बहितरीनु सियाल सिंगर आहे। यार आसिफ़ सियाल साहब, यकीन कयो तव्हां सां गॾु मिलण जी ख़्वाहिश हुई मूंखे। हवा उज़मा आहे हेल्प इहा। कयो अॻिते। न मां इन मामले में आसिफ़ सियाल साहब यकीन कयो, उस्ताद तो जहिड़ो थी बि नथो सघे लांती। पापी आयो जी, पापी चूलो ॻाईंदो, तूं ॻाईंदो था। आसिफ़ साहब यकीन कयो, तव्हां सां आसिफ़ साहब बाबा, इहो न आहे, सीरत आहे इहा। जाॾे करे रुगो सनड़ा आवाज़ था अचनि। हुन साइड ना वेठा अथव।
पुट मां सुञाणींदुसि सदाई पुट ई हेॾो पाईंदो आसिफ साहिब यकीन कयो ॾाढी ख़ुशी थी यार वॾे अरसे खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी वई आहे आसिफ सियाल जा कहिड़ा कलाम तव्हां ॿुधायो उस्ताद? सही तमामु वॾा कलाम कहिड़ा कहिड़ा? अच त ॿुधायां तोखे दिलि पर मोहबत कीअं कबी आहे इहो मुंहिंजो न आहे इहो न आहे। हे त तव्हांजो पको हूंदो मां तुंहिंजो सनम आहियां तूं मुंहिंजो सनम आहीं न सफ़ा बि न इहो बि न आहे। हुन पासे मुंहुं कयो असां हरू भरू हेॾो थी वियो आसिफ सियाल तमामु बहितरीनु सिंगर आहे असांजो जंहिं कलाम ॻायो हीर घुलंदी वञे माक पवंदी वञे। हिते अचण वारो हुउमि मां अच्छा हा यकीन कयो मां हिते अचण वारो हुउमि छा थो करे यार? मिली वियो बस साईं उस्ताद ॿुधो साईं आसिफ साहिब ॾाढी ख़ुशी थी उस्ताद। ॿिया महिमान कहिड़ा तव्हांजा साईं ॿिया हेॾां उज़मा वेठी आहे हेॾां युसरा आहे सीरत आहे यकीन कयो उज़मा साहिबा तव्हां माशाल्लाह एॾा ख़ूबसूरत आहियो जो अंधनि खे बि अखियूं थियूं अची वञनि माशाल्लाह बस साईं इन्हनि अफ़ालनि जे करे असांखे हाणे फैमिली फंक्शन नथा मिलनि हेॾां युसरा बि वेठी आहे युसरा आखूंद। युसरा साहिबा ख़ुशि आहियो जी अल्लाह ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे सभु ख़ैरु लॻो हा ॿियो ख़बर आहे अॼुकल्ह जेको आहे हले थो पियो कपिड़नि जो कारोबार दुआ कयो शुरू कयो अच्छा शुरू कयो बस उस्ताद हिकिड़ी मां ॻाल्हि कंदमि आहे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे जज़्बाती वेझा न पियो बोतल पई अथई हा उते अची निकिरी हेॾे तव्हांखे साज़ हुजणु खपनि गॾु। नई ॻाल्हि इहा आहे हा ॿुधाए पुटु त असां सां ॿिनि टिनि फंक्शननि में म्यूज़िक वारा जेके आहिनि न उहे असां सां माना ठगी करे था वञनि कीअं? माना मिसाल जी ॻाल्हि बाबा हिन सिंगर म्यूज़िक वारा घुराया न हा। हिन जी भली था वॼाइनि असांखे धुन पकड़ में नथा अचनि असां हुते बेसुरा थी था वञूं माने खे सेखारियो त वात सां माना असां उन ॾींहुं पहाड़ी पिया ॻायूं न हुननि दरबारी वॼाए छॾी म्यूज़िक बीट पकड़ में न आई तव्हां पंहिंजा साज़ वठो उहे वॼायो। हा, तव्हांजी बात आहे न। अचु त उस्ताद कयूं practice। वात सां कीअं वॼाईंदा? हाणे वॼायूं था ॾिसजां मारींदे हा जी ढंक जे कर ढंक कुंभ गंबट कुंभ गंबट कुंभ गंबट कुंभ गंबट छा आहे? शहरनि जा नाला आहिनि। कुंभ गंबट नो म्यूज़िक है ना क्रिएशन हुजे न कुंभ गंबट खां अॻिते बि निकिरो कोट बंगलो बि आहे। बाबा क्रिएशन दे बीट आहे न साईं। आसिफ भाई पुछो त आसिफ भाई रोज़ नई क्रिएशन कंदो आहे त असां क्रिएशन साईं बीट जो नालो बि थी वियो बीट बि थी वई कुंभ गंबट कुंभ गंबट ठीकु आहे ॾिस की तो 1 2 मां गुलड़न जा हार विछाया कुंभ गंबट कुंभ गंबट कुंभ गंबट गुलड़न जा तुम त गा न मां गुलड़न जा हार विछाया जे घर मुझे कुंभ गंबट कुंभ गंबट खेरपुर कॾहिं ईंदो? असां हे गाड़ी साल मां स्टेशन फिलहाल ब पकड़ियो हा फिलहाल असां लोकल नथा हलायूं ही जेको कलाम सब स्टेशन ते कुंभ गंबट कुंभ यार तव्हां सिंगर आहियो कंडक्टर आहियो? हां पहिरियों असां कंडक्टर हुयो ग्रुप त सिंगर कयो आहे यार मूंखे त तव्हां कोच या कंडक्टर था लॻो यार। जी बाबा कुंभ गंबट छा आहे? या बीटा बीटा वेगन हलाईंदा आहियो छा कंदा आहियो सर? गायो था छॾी न यार तू मूंखे बेसरो कराईंदे तूं आई बे- असली साज़ तव्हां वटि आहिनि असली उस्ताद सारा अजीम। सही न वॼाईंदे उस्ताद सही हलो हिकिड़ो दफ़ो मां हिनखे आज़मायां थो उन त उस्ताद जी मूंखे चइबो हा। हा ठीकु आहे हा मां गुलड़न जा हार विछाया जे घर गंबट खां कुंभन खां गंबट खां कुंभन खां गंबट खां कुंभन खां हाणे गंबट रखण जे करे निकिरी वियो हाणे कुंभ रखण। हे जखणनि जे हले हिकु बार सांगरी वरी ओॾे त हुयो न असां चांवर पिया वे पुट अरे बाबा वरी न न न न न इहो न कुंभनि खां रखण कीअं निकिरी वियो? असांजी गाॾी आहे न यार तोखे तकलीफ़ आहे यार पेट्रोल असांजो आहे इहो 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 यार ॾिसो तव्हां जेकॾहिं शहरनि जा नाला ई खणणा आहिनि न केॾा सुठा कलाम चया आहिनि उस्ताद मंजूर सखियाणी चयो आहे दादू दादू दादूअ में हल आ उस्ताद जादू। ॻाए सभु थो कलाम उन ते न चइबा न असांजो पंहिंजो शहर त असां उहो नालो हा, वठंदासीं कुंभन खां गंबट खां ड्रखणनि खां रखण न तूं परे हलियो वई रखण खां वरी तोखे सॼो क्रॉस करिणो पवंदो नओं दौर ऐलान करे हेॾे काॾे हलियो वई हा इहो त वरी न न पेट्रोल न हेॾे न शिकारपुर में टपी वेंदी कुंभ गंबट हल ठीकु आहे कुंभ गंबट कुंभ गंबट कुंभ अब कुंभ गंबट सुवारी था विहारो गुलड़न जा हार विछाया कुंभ गंबट कुंभ मुझे तू गाई कोन थो मां कुंभ गंबट मां कयां पहिरियों थो तुंहिंजी धुन कुंभन खां गंबट खां कुंभन खां गंबट कुंभन खां गंबट लाख लानत तू लॻाए चुप कर अदा आसिफ हेॾे काॾे शागिर्द मुंहिंजो आसिफ सियाल सवेर आसिफ सियाल इहो ई ज़िक्र करे तव्हांखे बि कोई अहिड़ो ई उस्ताद टकरियो हुयो जेको राग सेखारे जेको राग घटि ऐं शहर जा नाला। हे न भलो आहे अच्छा ॿुधायूं था राग अदा हल शुरू कर अदा तू चुप कर अज़ीम भाई
ॻायो शुरू कयो कलाम। मां गुलड़न जा हार विछाया जे घर मुझे गाए केरु उस्ताद राग का थिया गाए केरु उस्ताद इहो त म्यूज़िक अञा हले पियो न ॻाईंदो केरु? मां बीठो काथे मां रस्तो भुली वियुमि असल में। हाँ ठीकु आहे। हाँ मां गुलड़न जा हार विछाया जे घर मुझे तू ही दे मां आखिर में ते तोखे विहारिया जे घर मुझे ये म्यूजिक वॼो हाणे साईं तव्हां पाण इंसाफ़ कयो, तव्हांजो म्यूज़िक सां तालुक आहे। धूल चए पियो न कुंभ गंभट बीट त इन खां अलावा ढोल बाक़ाइदा इन खां अलावा ॿियो को कलाम वॾो ईंदो आहे कमाल। साईं ॿियो को कलाम ईंदो त साईं कलाम सोराब साहब तमामु घणा ईंदा। कहिड़ा? असां अंधा न आहियूं, असांखे सॼी ख़बर आहे। उहो त ख़बर पए थी असांखे जॻह ॾिसी किरो था तव्हां। असां हेॾे बि खिरी सघूं था पर नथा किरूं। मोचड़ा था सुगनि बिल्कुलु। अचो उते आहे उस्ताद। जी न माशाल्लाह तव्हां आया हो ईअं लॻे थो 14 अगस्त आई आहे। साईं असां तव्हां ऐसे ॻाल्हि ॿुधो, मां हिकिड़ी जी। उस्ताद जे हिन चोले ते हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। हा तव्हां बि मीडिया में कमु कयो, तव्हां सम्झी सघो था। असांजो हिकिड़ो गाने जी शूटिंग जे क्रोमा ते इहो चोलो पायो साईं, जेको डायरेक्टर बेइज़्ज़तो करे कढियो असांखे उतां। साईं हुननि उते कटिंग जॾहिं कई त असांजी रुॻो मुंडी रुॻो नज़र अचे मुंडी पई। हुजे। असां त नज़र ई न पिया अचूं, रुॻो हथ जी मुंडी नज़र आई। पोइ ॾाढो हुन बेइज़्ज़तो कयो, हुन झक हुयो। अच्छा सलवार नज़र अचे पियो उस्ताद। तव्हां बि उस्ताद ख़ान साहब आयो जी, जी। आसिफ सियाल बि जी, वेठो जी। आहे, ॾाढो सुठो सिंगर आहे। बहितरीन माशाल्लाह नौजवान सिंगर आहे। तव्हां उस्ताद खे आसिफ सियाल खे चए थो मां अञा सिखां थो राग, तव्हां कुझु सेखारियो हुनखे? साईं वॾा फनकार ईअं चवंदा आहिनि। अच्छा हा उहे ईअं चवंदा आहिनि त असां सिखूं था, पर- लेकिन को मां बि ईअं चवंदो आहियां। हा हे छा उस्ताद हाणे उस्मान माना साहिब साल ॾेढ यकीन थियो आहे, राग थो सेखारे। छा थो चए? आहे छॾे न आहे उस्ताद मुंहिंजो। डायलॉग त ॿुधो। अच्छा अच्छा तूं बि कलाक खां पोइ ॻाल्हाए थो पुटु ॻाल्हाए। छा थो चवणु चाहियो? सी धंधो अबूड़ो बि आहे, मूंखे ख़बर न हुई। शरीर बसि हींअर टिप ई टुटी वियो। पुटु हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, असां ॻाल्हायूं बि जाते चश्मे में नज़र बि जाते आहे बसि, हिन जे लाइ तोरे तवजो कोन हुई। है न उस्मा साहिबा, आसिफ साहिब, आसिया साहिबा आसिफ साहब। ऐं पंहिंजो उते कहिड़ी वेठी आहे युसरा युसरा साहिबा। यकीन को हिकिड़ी महफ़िल में असां वियासीं, आसिफ साहिबु तव्हांखे यकीन न ईंदो, माण्हू उते असांखे घोर ॾिनी, घोर एतिरी ॾिनी, आख़िर में छा कयो आमरा, उन असांखे वॾी एॾी महिरबानी करे छॾी उन जो हीअं करे। छा ॾिने? हिकिड़ो मिंट मां मोटां थो। छा थियो? चाबी विसरी वई। काॾे हेॾे हिकिड़ो मिंट हिकिड़ो भुली आयो। साईं मां सम्झी वियो आहियां, उहो कट जी चाबी उस्ताद चोलो मटायो न, उहो ॿिए चोले में हुई। इहा हक़ीक़त आहे जेकी मुंहिंजे शागिर्द ॿुधाए छॾी। उज़मा साहिबा हे कल्टस जी गाॾी मुंहिंजे मुंहं में आहे। कल्टस जी गाॾी मुंहिंजे मुंहं में। मां हैरान परेशान त हिन माण्हू गाॾी कीअं ॾेई छॾी कल्टस मूंखे, ऐं उहा बि माना 2021। उज़मा साहिबा यकीन कयो उस्मा हुते आहे। युसरा आहे। अगरि महिरबानी करे मुंहिंजी ग्रैंडी जी चाबी घुरायो थोरो, महिरबानी करे मुंहिंजी ग्रैंडी जी चाबी घुरायो थोरो। गिरंडी चाबी। बसि लांतिर चयो मां बेस्तो कराईंदे हुन वटि गिरंदी आहे, तूं घड़ी घड़ी चए पियो चाबी ॾेखार चाबी ॾेखार, पोइ असांखे ज़लील करे छॾियो आहे। उस्ताद कुदरत करायो अथई, मां छा करायो आहे? सामान खाते पियो। हाणे त अखियूं बि अची वेंदियूं पाण ई। इहा गाॾी जेका हुन तव्हां जहिड़ा माण्हू रुॻो 2 कलाक हिते वेठा आहे, क़ुर ते अखियूं अची वेंदियूं। उस्ताद गाॾी हलाईंदे कीअं तुंहिंजी अखियूं कमु नथियूं कनि? इन खां इहे छाजे लाइ ड्राइवर इहे न असांजा। अच्छा हा ड्राइवर त शागिर्द बि अथव ड्राइवर बि अथव। हा साईं, राग वाग सेखारियो अथई कुझु? हिन हा उन कुझु त सेखारियो, पोइ वरी मूंखे ई ॿुधायो, हेठि वेही त हाणे पाण में वेठा आहियूं,
केर बि पुछे त चइजां उस्ताद बाक़ी मूंखे टको न ईंदो आहे, इज़त रखजां बसि महफ़िल साईं में। असल में ये है उज़मा साहिबा, आसिफ साहब, असल में ये है इहो आहे त असांजो अॼुकल्ह जेको राग आहे न उहो ॿुधो नथो वञे, ॾिठो थो वञे। ऐं उस्ताद जीअं मां तव्हांखे ॾेखारियो राग, इन जे विच में बेसरो बि हली थो वञे। उज़मा साहिबा यकीन कयो, हिकिड़ी महफ़िल में असां वेठा हुआसीं, हिकिड़ी महफ़िल में हमरा उथी पियो, घोर त ॾिनई, हार पाराई मूंखे, 20 जी चाबी हुयसि, पर पोइ बि हुन खणी चयो त 20 ॾियां, मां चयो हलाए न सघंदो, पेट्रोल खे विझंदो, हीअं करे कल्टस ॾिनई। मां चयो इहा गाॾी हलकी आहे, इहा हली वेंदी, ऐं पोइ मां वती मां वे उस्ताद हरू भरू असांजे वात मां हक़ीक़त निकिरी वेंदी। हक़ीक़त में असां ॾिठा आहिनि म्यूज़िशियन जेके हूंदा आहिनि उन्हनि जे हथ में ढोलक हूंदी आहे। जी जी तव्हां विहाणो खणी घुमाईंदा अथव। असल में न उस्ताद जे कंध जो ऑपरेशन थियल आहे। मां जॾहिं गाॾी में वेंदो आहियां, गाॾी में ईअं टेक ॾेई करे वेंदो आहियां। वरी पोइ कल्टस आहे न, प्रोग्राम इन जे लाइ कल्टस आहे न, जी बिस्मिल्लाह। कल्टस आहे न, तव्हां वठी न जे लाइ। असल में मोहतरमा बसि मां तव्हांखे चयो न, कलाक पोइ पाण नालो खणी गाॾी जो। हीअ अलाह जो करम अथई, वॾा की अलाह जी वॾी महिरबानी आहे। साईं छा कयूं उस्ताद साईं, हक़ीक़त बेइज़ती इहा नथा आहे। करे सघूं ते। असां सां केरु शादी न कंदो, जे शादी करे न हेतिरी कल्टस, हेतिरो कल्टस, हेतिरो मां शोरूम पंहिंजो चौधरी पंहिंजो असांखे शादी अञा ताईं शादी न कई आहे तव्हां? न, छो? बसि माण्हू ऐब ॾिसी करे शादी नथा कनि। कहिड़ो ए ऐब आहे ॾिसी न अफ़ाल ॾिसी सिधी ॻाल्हि कर न। अगरि हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हे जेको हमरा चांहि वारो बीठो आहे, इन शादी कई, हिनखे 24 ॿार आहिनि। हा मालकन ॾिनी, हा हे त हाणे क्रीमूं हणी सुठो थियो आहे उज़मा साहिबा जूं, न त हे जेको जिते चांहि ठहे थी इहो हिनखे बि मिली ऐं सुहिणी सेफ्टी माई मिली। अदा असां छा कयोसीं, असांखे कल्टस बि मिली। छा साईं मां तव्हांखे ॿुधायां, हिन जी शादी थी हुई, हिन छा कई कूड़ो आहे, हिन परावा प्लाट ॾेखारिया, परावा बंगला ॾेखारिया, परायूं गाॾियूं ॾेखारियूं, मुंहिंजूं आहिनि। मां इहा ई 7 ॾींहं ते ख़बर पइजी हिन ठोए वटि का शइ कोन्हे, राति जो ई सुतो पियो, अलाए करे निकिरी वई। हाणे हिते ॻाल्हियूं असली ॿुधाईंदी आहे। जेका ॻाल्हि हूंदी न उज़मा साहिबा, तव्हांजे लाइ गीत। मां गुलड़नि जा हार विछाया, जे घर मुंहिंजे तूं ईंदे, आखिरनि सां अखिड़ियुनि ते तोखे विहार, घर मुंहिंजे तूं ईंदे। आसिफ साहब, जॾहिं बि महफ़िल में हलो त मां कल्टस हितां खणी हलंदुमि। सही आहे? डन थी वियो। जल्दी हलो, उज़मा साहिबा गिरंडी जी चाबी न कढे, ज़लील थी वञूं हिते। उन वटि ख़ाली चाबी न आहे, उन वटि गाॾी बि आहे, तो वटि ख़ाली चाबी आहे। चाबी आहे त कॾहिं गाॾी बि मिली वेंदी, गाॾी बि मिलंदी। मां गुलड़नि जा हार विछाया, जे घर मुंहिंजे तूं ईंदे, मां गुलड़नि जा हार विछाया, जे घर मुंहिंजे तूं ईंदे। कहिड़ा कहिड़ा माण्हू अची था वञनि विच में। ऐं तव्हां जेको सवेर ॻाल्हि ॿुधाई त उस्ताद अहिड़ो टकरियो हुयो, जेको चइबो त फीमेल जेके ॿियूं शागिर्द आहियूं इन्हनि खे तूं गाना यादि कराए वई, हे बि अहिड़ो दोस्त आहे। सही सही जेको आहे सो मुंहिंजो वीडियो माना सॼो स्टोरी ठही आहे जी हिननि जो कैरेक्टर में। अच्छा, तव्हां जेको स्टोरी बोर्ड बि पाण ठाहींदा आहियो, वीडियोज़ जेके ठाहींदा आहियो? न बसि टीम वर्क हूंदो आहे, डायरेक्टर हूंदो दोस्त, उन्हनि सां जेको आहे सॼो स्टोरी बोर्ड ठाहींदा आहियूं। ऐं हिकिड़ो मां तव्हांजो गानो ॾिठो, जबल ख़ुश्क शायदि ठाहियो हुयो, हुन में काई फीमेल मॉडल न हुई। मां जबल ख़ुश्क खां पुछियो, मां फीमेल मॉडल न खईंदव? चई आसिफ सियाल खयो आहे, ॻाल्हि साॻी आहे। छा इहो सही आहे? ईअं मतिलबु जेको आहे सो गानो अहिड़ो, गाने जी रिक्वायरमेंट अहिड़ी, ऐं हुन में सभु दोस्त यार गॾु हुया। दोस्त यार हुआसीं, असां डेज़र्ट में वियासीं हेॾी, उते ॿुधो लाइटिंग वाइटिंग न हुई, गाॾीअ जूं लाइटियूं ॿारे करे तव्हां वीडियो एंजॉय बि कयोसीं। स्टोरी एज सच न हुई, बसि हिकिड़ी सर्कल ॾेखारियोसीं दोस्तनि जो, उते खाऊं पीऊं पिया, ऐं जेको आहे सो गानो बि शूट करे, वीडियो बि ठही वियो। वीडियो बि ठही वियो। वाह वाह, ॾाढो सुठो। त हाणे असांखे कहिड़ो गानो ॿुधाईंदो आख़िर में वेंदे वेंदे? उहो ई उस्ताद बुखारी आई थिंक न थियो आहे। वाह, सो उस्ताद बुखारी खे उस्ताद बुखारी जो कलाम आख़िर में ॿुधंदासीं। ऐं असां पंहिंजे महिमाननि खां हाणे आख़िर में पुछंदा आहियूं, शो में अची कीअं लॻो तव्हांखे? शो त मां जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे। ऐं मां न सिर्फ़ु इन शो में पर वैसे बि मां तव्हांखे कॉम्प्लीमेंट ॾींदो आहियां, तव्हांजी सॼी टीम खे। अली गुल थी वियो, तव्हां थी वियो, ऐं जेकी बि सॼी टीम आहे,
मां सम्झंदो आहियां की जेके बि कॉन्टेंट हलनि पिया हिन टाइम ते हिन खां अॻु में जॾहिं खां हे शो आयो आहे त मां घर मुंहिंजी वञण खां पोइ इहा हिकिड़ो इंडिया जो हिकिड़ो शो आहे जेको मां ॾिसंदो आहियां ऐं हे जेको शो आहे जेको थक लाइ छॾींदो आहे सॼी ॾींहं जा। सीरत साहिबा तव्हां ॿुधायो कीअं लॻो शो में अची इंजॉय कयो तव्हां खिलियव ॾाढो? जी मां तमामु घणी खिली आहियां। खिलंदियूं घटि आहियो तव्हां तक़रीबन। त जी हा अॼु तव्हां ॾाढो खिलायो आहे, तव्हांजो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहे, सुठो आहे। माना असां पंहिंजी कोशिश में कामयाब वियासीं। बिल्कुलु ईअं कयो असांजी पघार बि थियणी आहे 2 ॾींहं। न ज़बरदस्त, तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो। अच्छा उज़मा साहिबा आपको भी बड़ा मजा आया सुना है? मुझे बहुत मज़ा आया, इतने अरसे के बाद मैं इतना हंसी हूँ और बहुत अच्छा लगा यहाँ पे आके। काफ़ी टाइम के बाद आपसे मुलाकात हुई और बहुत अच्छा लगा, मज़ा आया। बेहतरीन शो है माशाल्लाह। ऐं ॾिसो सॼे शो में सिंधी ॻाल्हाए ते आख़िर में उर्दू अची ॻाल्हाए। ऐं तव्हांखे कीअं लॻो युसरा साहिबा? मूंखे बि ॾाढो सुठो लॻो ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए त असांजो जेको सिंधी मीडिया आहे या सिंधी माण्हू आहिनि उहे अॻिते ईअं अचनि पिया, सुठो सुठो कॉन्टेंट खणी पिया अचनि। जो की असां जॾहिं वेहंदा आहियूं घर में त अक्सर माण्हुनि जी आदत हूंदी आहे त राति जो मोबाइल ते थोरो सो न सर्फिंग कंदा आहिनि, त असां तव्हांजो वीडियोस ॾिसंदा आहियूं। अच्छा हा, ऐं मुंहिंजे पुट जो त ख़ासि तव्हांजी जेका जोड़ी आहे न उहा ॾाढी फेवरेट आहे। अच्छा अच्छा त सुठो लॻो ॾाढो तव्हां सां मिली प्रोग्राम में अची। अॼु बि तव्हां मूंखे लॻे थो किलो खून त वधी वियो हूंदो। तमामु घणो वधी खिलण सां खून वधंदो बिल्कुलु। ऐं उहो नज़र बि अचे थो तव्हांजे चेहरनि मां बाक़ाइदे बग़ैर थैंक यू मेकअप सो जे। मच, थैंक यू सो मच। मां त इलाही खिली आहियां, अखियुनि मां बि पाणी निकिरी आयो। ओ माय गॉड, शुक्र जो मेकअप ख़राब न थियो। न अॼुकल्ह जो मेकअप आहे, अॼुकल्ह जो मेकअप वाटरप्रूफ मेकअप आहे। न माशाल्लाह। अच्छा ईअं बि थींदो आहे खिली खिली अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा। ख़ुशी जा ॻोढ़ा, ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि बाक़ाइदे। असांजी कोशिशि इहा ई आहे त असां माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं ऐं उहे रोइण वारा ॻोढ़ा न हुजनि, उहे खिलण वारा ॻोढ़ा हुजनि। त आख़िर में मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन असां ॿुधंदासीं आसिफ़ सियाल खे भरपूर ताड़ियूं। ओ मता भुलजी रोशो समझी राग खे सोज़ भरे हिन सुर में अथई पाणो अल्लाह। इहे इशारा इश्क जा हो माजी मन साला त ओझर थन अरवा रूही हिन राग विराग में। सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे। अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, केरु असां जे थो अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले।
अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हर जाए तुझे हुस्न जो जलवो आ नजर में जलवो आ नजर में जलवो आ नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो आ नजर में जलवो आ नजर में जलवो आ नजर में जलवो आ नजर में हिन मोहब्बती में जाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती में जाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे 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 इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे